नाज़रवा खे ॿुधाईंदा आलू सोरा पुलिस पारां नौजवान बंदली चांडियो खे खंबे गुम करण ऐं वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरनि सांगड़ चूनको रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे पीराणो साहिल भंभरो जी। सोरा पुलिस पारां मुबैना ज़्यादतियुनि ऐं इलाइक़े में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ हितां जे शहरनि सांगड़ चूनको रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। संदन छा चवणु आहे त वधीक अचो उन्हनि खां मौक़ुफ़ मालूम कयूं। सोरा खलील रहमान हे बिना कंहिं एफआर जे बिना कंहिं फरियादनि जे माण्हू खणी गुम थो करे छॾे, जेके पैसनि जी सूरत में डिमांड थो करे, कंहिंखो लख कंहिंखो 50,000। मूंखे खणी वियो पाण खे ख़ुदि जेको एफआर करे पोइ वरी मूंखे छॾे थो। हिन टाइम बि उहा डायरेक्ट कंप्लेंट मुंहिंजी दाख़िल थियल आहे एसएचओ सोरा खिलाफ़ ऐं मुंहिंजो शायदि खणी गुम करे वियो आहे। उन जा सीसीटीवी फुटेज मां तव्हांखे ॾियां थो, उन में तव्हां ॾिसी सघो था। मुंहिंजे दुकान तां कबाड़ जो मुंहिंजो दुकानु आहे, उतां माण्हू खणी मुंहिंजो शायदि विटनेस खणी गुम करे छॾियो अथई। चई थो केस तो हथु खण ऐं कंप्रोमाइज़ करे उते लिखी ॾिए त पोइ मां माण्हू ॾींदुसि। अब मां मिस्त्री माण्हू आहियां, ग़रीब माण्हू, असां नाजाइज़ आहे, असांखे अमन खपे। जेकॾहिं मुंहिंजा छोकिरा बि काॾे रोज़ी था वञनि था, पुलिस वारा 150 रुपयो कमीशन वठंदा, पार्टी वारा करे या मुंड वारा हिन वारा पंहिंजो छा नालो आहे सोरा वारा 100 वठंदा, तरी चवंदा भले हाणे रोज़ी कयो पाठा मेड़ियो। तो असां ग़रीब माण्हू नंढा बचा आहिनि, काॾों गुज़र सफ़र असांखे थींदो। छोकिरो खणी आया न एनसी आहे न एफआर आहे मुंहिंजे ते, चोथों ॾींहुं आहे पंजो, रड़ी रड़ी बीठो आहियां थाणे ते। त वञा मानी ॼण नथा ॾियनि, मां वेही लम्हियां साईं ग़रीब माण्हू, मां काॾे वञा। मूंसां वॾी बदमुनी आहे, वॾी बदमुनी, कंहिंखे चऊं, को धणी साईं न आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, असां बचनि जो पेट था पालियूं। एसएचओ सोरा असां ज़ुल्म थो करे, चए थो 50,000 जो या कबाड़ दुकान न हलायो, मां तव्हांखे हीअं कंदमि। असांजो मज़ूर बि खणी वियो आहे, असां ज़ुल्म आहे वॾो बाबा। असांजा माण्हू खॼिया आहिनि, असां ग़रीब आहियूं, कंहिं वटि अदालत कान्हे जो असां कंहिं वटि वञूं था। ही महिरबानी कयो, असांखे पंहिंजा छोकिरा मोटाए ॾियो, जो असांजा बचा पाले ऐं रोज़ी करे। असां कंहिं ॾे वञूं, को बि नथो असांजी हमदर्दी करे। महिरबानी कयो, असां सां अहसासु कयो। हर बनो असां ग़रीबनि खे वेल था कयूं, पाठा था 150 जेको आहे उहो बि कसियो था वञनि। गरीब काॾे वञो रहंदो, वरी असांजो मज़ूर बि ॿधो वेठा आहिनि। काबाड़ की दुकान तां पोरियत बंदली चांडियो खे सोरा पुलिस पारां खंबे गुम करे छॾियो आहे, पर 4 ॾींहं उन जा वालदेन सोरा थाणे ते जुतियूं घसाए घसाए थकिजी पिया आहिनि, पर संदन नौजवान खे नथो हवाले कयो वञे। उन्हनि ई एहतिजाज करे आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त असांजो पुलिस पारां खंबे गुम कयल बंदली चांडियो खे फौरी तौरु आज़ादु कराए ॾिनो वञे।